नसरुल्ला गॾाणी जो जेको क़तलु थियो, हाणे उन जे लाइ ग़रीब माण्हू उथी रोडनि ते अचनि था पिया, जेके पहिरियां जेके वॾियूं दावाऊं पिया कनि असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं ऐं सिंधी माण्हुनि सां गॾु आहियूं नसरुल्ला गॾाणी खां अॻु में। हाणे उहे ख़बर न ॾाढा काॾे लिकी विया आहिनि, ज़ाहिरी कोन्हनि के, बसि उन लॻे थो ईअं ई त हुननि किरोड़ रुपया हुननि खे मिली विया, बसि उहे पंहिंजी कुंड वठी वेही रहिया। ॿ टे ॾींहं आया चिमकाइण लाइ पाण खे फेसबुक ते साल ॾेढ, पोइ अलाए काॾे लिकी। हाणे उहो तव्हां पाण सम्झी विया हूंदव। हाणे कहिड़ा नाला खणो, नाला खणंदा वरी माण्हू कमेंट ग़लति लिखणु शुरू कंदा, इन जे करे तव्हां पाण सम्झी विया हूंदा कहिड़ा कहिड़ा उहे माण्हू आहिनि, समाजी क़ौमी कारकुन सभु लिकी वेही रहिया। हाणे सच जे लाइ माण्हू को बि उथण लाइ तयारु कोन्हे को, लॻे थो हुननि पंहिंजा पैसा हुननि खे मिलिया, कुंड वठी वेही रहिया। हिमल ई टेम आहे उथण जो, पोइ माण्हू छा कंदो। 3 चोर हुया शहर जे ॿाहिरां वेठा हुआ, उहे वेठा सलाह पिया कनि त हाणे शहर जा माण्हू सुम्हनि त हली चोरी कजे। ऐं होॾो बादशाह कचहरी में वेठो हुजे ऐं माण्हुनि खे चई त हिन शहर खे चोरनि तपाए छॾियो आहे, लॻे थो त मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो। बादशाह छा कयो जो कारा कपिड़ा पाए वॾी लोई पाण खे वेड़े ऐं निकिरी पियो, चई मां अॼु ॾिसंदो किथे चोर कीअं था चोरी कनि। बादशाह निकिरी वियो, शहर घुमंदो घुमंदो शहर जे ॿाहिरां निकिरी आयो त 3 हमरा वेठा आहिनि। बादशाह जो लॻे थो चोर इहे ई आहिनि। बादशाह जी बुट हणी सिधो हिननि वटि आयो, अचे सलाम वराई। हुननि पुछा कयो त केरु आहे? हिन चयो मां शिकारी आहियां। बादशाह पुछा हुन चई तव्हां केरु? चई असां बि शिकारी आहियूं। चई ठीकु आहे, मूंखे बि शिकार कराए। चई भली वेह, 3 खां 4 भला वेठा उते। हिकिड़े चोर चयो ॻाल्हि ॿुधायो, हर चोर पंहिंजी पंहिंजी ख़ासियत ॿुधाए, तव्हां में कहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे। पहिरियों वॾे चोर बि चयो त ॻाल्हि हीअं, मूं में इहा ख़ासियत आहे जंहिं बि माण्हू खे मां हिकु चकर ॾिसंदो आहियां न, भली 50 साल गुज़री वञे न, पोइ बि उनजो चहिरो मुंहिंजे अॻियां बीठो हूंदो आहे। चई तो में भली ख़ासियत आहे। वरी ॿिए खे चयो तूं ॿुधाए। चई मूं में इहा ख़ासियत आहे, कहिड़ी बि जॻह हुजे मां सिंघी ॿुधाईंदो आहियां हिन में पैसो आहे, सोन आहे, चांदी आहे, ख़ाली आहे, इहा ख़ासियत मूं में आहे। 3 खे चए तो में कहिड़ी आहे? 3 चयो मूं में इहा ख़ासियत आहे, भली 50 माण्हू अॻियो बीठो हुजे घर जे, मां खाट अहिड़े नमूने उन ख़बर बि कान पवंदी। चई तो में भली ख़ासियत आहे। बादशाह खे चयो तो में कहिड़ी ख़ासियत आहे? तूं बि चोरी। बादशाह सोचियो त मूं में कहिड़ी बि ख़ासियत आहे। बादशाह जे मूं में इहा ख़ासियत आहे, कहिड़ी बि मुसीबत अचे, कहिड़ो बि ॾुखियो टाइम अचे, मां कंधे खे धूणी ॾींदो न, उहा मुसीबत ख़तमु थी वेंदी आहे। चई सही आहे। चई हाणे अचो हलूं, शहर जा माण्हू सुम्ही पिया आहिनि। बादशाह वठी आयो हिननि खे, चए पहिरियों हिकिड़े ग़रीब जे घर ते बीहारियनि। चए सिंघ हितड़े हुनखे चई। बादशाह जो ॾिसां न ख़ासियत आहे न। सिंघी चए त सुञो टरड़ आहे, हिन में का शइ कान्हे का, हिन रुगी बि रिलियूं ऐं सवड़ियूं पयूं अथनि, ख़ाली पेतियूं भाॼियूं छा कयूं हिननि खे, हलो अॻिते। वरी अॻिते बादशाह वठी आहिनि सिधो पंहिंजे घर ते, जंहिंमें अन्न पियो बादशाह जो अचे उन कमरे ते बीहारियनि। चई हिन में ॾिस, हुन सिंघी चई हिन में त रुगी अन्न पियो आहे, चांवर ऐं अटो पियो आहे, हिनखे छा कंदासीं असां, हलो सोन पैसा उनखे ॾिसो। वठी अचे बादशाह उते बीहारियनि जिते बादशाह जो खज़ानो सोन चांदी ज़ेवर उते पियल आहे, अचे बीहारियनि हुन कमरे जे मथां। उते हिन सिंघी जो चई हा हे सही आहे न, हिते जीअं वॾो माल आहे। खाटरा रहिजी हण खाट। हाणे अॻियां बॉडीगार्ड बीठा आहिनि, हुनजा गार्ड बीठा आहिनि पहरेदार, पोयां हिननि खाट रहणु शुरू कयो। हिन खाट अहिड़े नमूने अॻियनि खे ख़बर ई कान पई। बादशाह दिलि में चयो त वॾा कारीगर आहिनि हे। खाट हणी उतां 4 भरियूं हिननि जेको त भरे दुनिया जूं खयूं, ॿाहिरि निकिता शहर खां। बादशाह चयो विरायो हाणे हिते न, विरायूं न। चई हुनखे चयो ॻाल्हि ॿुध, तूं को नओं चोर असां सां गॾियो आहे, अलाए छा। असांजो असूल आहे, जेका चोरी कंदासीं 7 ॾींहं हिन कंदासीं, लिकाए रखंदासीं बा अमानत करे। सुभाणे ख़बर पियो न छा थो थिए, को संगत जो ज़ोर थो पइजी वञे, या को भुंग वग़ैरह को मिले थो, या उन को न को क़ुर खणी घुमाए थो, पोइ काॾो मोटाए ॾींदा जंहिं पाण विराए खाई वेंदासीं। त इन करे हे 7 ॾींहं आहिनि, लिकाए रखां, 7 ॾींहंनि खां पोइ विराईंदासीं। बादशाह जो पोइ किथे रखंदव? चई हलो था क़ब्रिस्तान में। विया हिकिड़े क़ब्रिस्तान में, उते वञी खॾ खणी हुननि खे पूरे उतड़े ॿाहिरि निकिता। चई ॻाल्हि ॿुधो, हाणे 7 ॾींहंनि खां पोइ वरी हिते ई मिलंदासीं राति जो 4, पोइ हिन कढी विराईंदासीं। चयो बसि ठीकु आहे। सभु को हले वियो पंहिंजे घर। बादशाह बि सिधो आयो पंहिंजे घर। सुबुह थियो वठ वड़ा थी विया, बादशाह जी चोरी थी वई, हल हल। बादशाह चयो वज़ीर खे घुराए चई वञी फलाणे फलाणा अथई चोर, वञी हिननि खे पकड़िया। ओॾी महिल विया हिन जा पुलिस वारा, विया वञी पकड़े खणी आया उन्हनि खे, अचे जेल विझी बंदि कयूं उन्हनि खे। बादशाह हुकुम हिननि खे फांसी ॾियूं हाणे। चई साईं ठीकु आहे, जेको हुकुम तव्हांजो। बादशाह छा कयो, जो पुराणा कपिड़ा पाए, जेको मथे ते पुराणी टोपी हिकिड़ी पाए, ॿाहिरि खट रखी वेही रहियो। हिननि खे चई हिन चोरनि खे हितो हाणे टपाइजो।
पोइ फासी वञी ॾिजो हुन वज़ीर वञी चोरनि ने कढाए जॾहिं उतां अचे जो टपायूं बादशाह खे जो हुन ॾिठो जेको चए मां सुञाणंदो आहियां हुन ॾिसी वियो हिनखे चई त हिमल जो कंध खे लोॾ पोइ सुभाणे लोॾींदा कंध खे हिमल कंध खे लोॾ हिमल टेम अथई असां मरूं था असां परेशान हिमल जो हाणे कंध खे लोॾ ताईं परेशानी ख़तमु थिए हिते बादशाह खणी टहक ॾिनो चेर मोटाइजो हिननि खे मोटाइनि चई तूं मूंखे कीअं सुञातो राति जो टाइम हुयो मूंखे बुट बि लॻल हुई जीअं मां तोखे चयो हुयो न मां हिकु चकर जीअं ॾिसंदो आहियां 50 साल ताईं उहो मूंखे नाहे विसरंदो त मां तुंहिंजियूं अखियूं ऐं मां तुंहिंजी भिरूं तुंहिंजो निड़ ॾिठो बसि मां त उहो ई मुंहिंजी दिलि में दर्जे तूं ई आहीं की हिमल बि त मां पोज़ीशन मटाए वेठुसि की भले ई केतिरी पोज़ीशन तूं मटाए पर मां तोखे सुञाणंदुसि की ठीकु आहे हिननि खे चई हाणे ॻाल्हि ॿुधो हिन चोरियुनि चकारनि खे तव्हां छॾियो हाणे मां तव्हांखे पंहिंजो ख़ासि माण्हू करे थो रखां ऐं शहर जो अमुन अमान थिए तव्हां दिलेर बि आहियो जवान बि आहियो ऐं तव्हांजा असूल बि भला आहिनि तव्हांखे मां हिते पाण नौकिरी ॾियां तव्हां मूं वटि ई कमु कयो हुननि उते ई कमु कयो छो दोस्त हिमल ई आहे टाइम उथण जो जे हुन शहीद तव्हांखे इंसाफ़ कराइणो हिमल आहे टाइम उथण जो पोइ माण्हू छा कंदो उथी हिकु ऑफिसर हुयो उहो औरत खे घुराईंदो हो राति जो पैसा ॾेई जेके पैसनि ते औरतूं हलंदियूं राति जो उहो ऑफिसर हुन औरत खे चयो ॻाल्हि ॿुध मां वॾो ऑफिसर आहियां मूं वटि किरोड़ रुपया आहिनि तूं मूं वटि अगरि रही पई हिते मूंसां तूं शादी करी इज़त वारी ज़िंदगी गुज़रनि मूं तूं कहिड़ी इज़त आहे इज़त आहे हराम थी कमाई हराम थी खाई हुन बि चयो ठीकु आहे भला हाणे शादी जो हिन कयो हुन सां औरत सां हुन औरत खे सभु सुख हिन ॾिना जो करोड़पति जो ऑफिसर हुयो कुझु टाइम खां पोइ अहिड़ा ऑफिसर आया जेके करप्शन जे ख़िलाफ़ु उन्हनि अची रेट कयो हिन ऑफिसर जे घर जे मथां जेको त मिल्कियत जेका बि हर शइ खणी विया उहे हुन जे मथां करप्शन जा केस अलाए केतिरा दाख़िल थी विया जेके साबित बि थिया आख़िर जज हुनखे 20 साल सज़ा ॾेई छॾी पोइ उहा औरत सिधो वई जेल ते हिन सां मिलणु हिनखे जी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी मुंहिंजी कहिड़ी जी जेको मां जेको पंहिंजो जिस्म ॾेई जेको कमायां पई उहो हराम हुयो ऐं जेको तो कमायो आहे त इहो छा हो वरी इहो बि त हराम हुयो न जेको तूं कमायो इहो बि त हराम तूं मूंखे कहिड़ी इज़त ॾी पियो मुंहिंजे हराम ऐं तुंहिंजे हराम में कहिड़ो फ़र्क़ु आहे बसि एतिरो ई फ़र्क़ु आहे मां पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾेई हराम कमाए बि तूं त सॼे मुल्क खे तकलीफ़ ॾेई तूं हराम कमायो आहे मां त जेको त अलाह जे दरबार में हथ खणी चवंदुमि मूं जेको कमाइण वारो कोन मां औरत मां बेवस हुयसि मां मजबूरी खां इहो कयो ऐं तूं जी छा चवंदे तोखे त हर महीने पघार मिले पई जॾहिं तूं कुराड़ो थींदे रिटायर थींदे पोइ बि तोखे किरोड़ रुपया मिलंदा जेके तूं पंहिंजो वेही पियो खाईंदे पोइ तोखे कहिड़ी ज़रूरत ई हराम कमाइण जी जे तोखे एॾी ज़रूरत ई हराम कमाइण जी त पोइ तूं नौकिरी फिटी करी आहे त मां तोखे कमाए ॾियां तूं वेठो खाई आहे तूं वारे हराम मूं वारे हराम में कहिड़ो फ़र्क़ु आहे सो दोस्तो इहे स्टोरी एतिरियूं हुयूं इंसानु जॾहिं बि कुझु कमाए त थोरो सोची सम्झी पोइ कमाए हराम छा आहे हलाल छा आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी वरी कंहिं ॿी वीडियो में वरी मिलंदासीं